ठट्टे खां रिपोर्ट कर रहियो आहे अकबर दिलवाणी ठट्टियो ऐवान सहाफ़त ठट्टो तरफ़ां ऐवान सहाफ़त सिले ठट्टे जे इफ़्तिताह बाबति नज़ीर अहमद कुरैशी ऐं अली अकबर दिलवाणी जी सरवाणी में हेठि हिकु अहम मुशावरती इजलास थी गुज़रियो, जंहिं में इहो ऐलान कयो वियो त छंछरु ॾींहुं 12 बजे MNA सैयद अयाज़ शाह शिराज़ी पारां बाक़ाइदगी सां ऐवान सहाफ़त इदारे जो इफ़्तिताह कंदो ऐं इफ़्तिताह बैदि ऐवान सहाफ़त न सिर्फ़ अमली तौर ते पंहिंजो सहाफ़ती ज़िम्मेवारियूं निभाइणु शुरू कंदो, पर उन सां गॾोगॾु ज़िले ठट्टे जे ॿरंदड़ मसइलनि बिजली, साफ़ पाणी, तिबी सहूलियतुनि, अमन अमान, तालीम तोड़े मुनशियात ख़िलाफ़ अमली मैदान में अची सरगर्मी शुरू करण सां गॾु ऐवान सहाफ़त जे प्लेटफॉर्म तां फलाही कमनि जी शुरूआति, जंहिंमें ब्लड बैंक जो क़याम, कुदरती आफ़तुनि, गुरबत तोड़े बेरोज़गारी जे सतायल ग़रीब अवाम जे फलाही ख़िदमत जो पिणु सिलसिलो शुरू कंदो। इजलास में वफ़ा अकरम अब्बासी, हैदर भट्टी, लाला शुएब, वक़ार मेमन, अयूब दर्स, फ़कीर अली मोहम्मद, अख्तर बिरोही, अनीस हेलायो, इरशाद गंदरो, मुजाहिद वारियो, निसार छुट्टो गंदरो, सैयद शेर अली शाह काज़मी, ॿिया काफ़ी कलमकार ऐं सहाफ़ी दोस्त शामिल हुआ। होॾां साॻिए सिलसिले में हिकु आम गॾिजाणी ज़ेर सदारत अकबर दिलवाणी जी थी, जंहिंमें काफ़ी तादाद में मेंबरनि शिरकत कई। गॾिजाणी में फ़ैसिलो कयो वियो त 12 अक्टूबर छंछरु जे ॾींहुं MNA साईं अयाज़ अली शाह शिराज़ी तरफ़ां ऐवान सहाफ़त जो इफ़्तिताह रखियो वियो आहे। उन में सभिनी दोस्तनि खे शिरकत जी दावत ॾिनी वई आहे।